उन्हनि महापुरुषनि जो जन्म स्वामी देवप्रकाश महाराजनि जो मनायूं था। छो हे जन्म त उन्हनि जा मञा ई पिया आहिनि, पोइ असांजे मञण सां छा थी वेंदो। ॾिसो जनम त जिते किथे उल्हासनगर में, कोल्हापुर में, वरी हाणे कटनीअ मनायोसीं 1 जनवरी। अहिड़ी तरह जिते किथे हींअर कोल्हापुर में 54 जनम 54 कारनि में वठी विया। अहिड़ी तरह हंधि हंधि महापुरुषनि जा जनम मनाइनि था। पर प्यारा अहिड़ी तरह ही आहे, उन्हनि जे जनम मनाइण में असां पंहिंजो लाभ वठूं था। इन बहाने सत्संग जो लाभ, प्रभुअ जे नाम जपण जो लाभ, कंहिं न कंहिं तरीक़े सां। ॾिसो अॼु प्रेमी किॾां किॾां पंध करे हिते तकलीफ़ूं करे हीअं कोई अचे हा, पर हे त महापुरुषनि जो को बहानो बणिजी थो अचे। हूअं शहर में बि माण्हू काॾे वञण में सोचे थो, पर किॾां किॾां उल्हासनगर मां या हे असांजो नांदेड़ मां प्यारो नरेश कुमार लालवाणी, उते हींअर नांदेड़ में भी साल खन पहले वयासीं। उते गुरु महाराजनि जो आयोजन थियो, 2 ॾींहं ॾाढी मौज मती, ऐं उते भी 200-400 ख़ल्क ॿाहिरों कोल्हापुर मां 2 बसूं भरिजी आयूं। ॿियनि पासे ॾांहुं ख़ल्क आई, सेलू मां, जालना मां, किॾां किॾां। उते भी नांदेड़ जहिड़े नांदेड़ आहे गुरु महाराजनि जो हिकु पवित्र स्थल, जिते गुरु गोबिंद सिंह महाराजनि पंहिंजो अंतिम शरीर वञी उते त्यागे, ज्योति ज्योत वञी देवलोक समाया। अहिड़ो पवित्र उहा भूमि आहे। अॼु बि उन्हनि जे हथ जा शस्त्र उते नांदेड़ में दर्शन थींदो आहे। ऐं गुरु ग्रंथ साहिब खे स्थापना 11वीं पातशाही करे पाण वञी उन देवलोक में समाया। अहिड़ी तरह उहा पवित्र धरती आहे नांदेड़, गोदावरी नदी जिते वहे थी। त जेके प्रेमी ॾिसो उते भी केॾो सत्संग जो आयोजन थियो, साईं जन जा उत्सव थियो, प्रेमिन आनंद वरितो। ऐं अहिड़ी तरह हे पवित्र जगह आहे नांदेड़, जेके सचखंड चवंदा आहिनि दरबार खे। छा चवंदा आहिनि? सचखंड दरबार। ओॾी महिल जेके प्रेमी अञा नांदेड़ न हलिया हुजनि, रहिजी विया हुजनि, वरी हिकु दफ़ो सभई गॾिजी हलंदासीं, हली नांदेड़ वरी दर्शन। ये न साईं, जय जय हो प्यारो वरी हथ तो जोड़े। बाबा तव्हां वेनती न, मां तो वेनती कयां सभिनी खे नांदेड़ अचण लाइ। अहिड़ी तरह ॾिसो कुदरती रहंदे असां ऐं संजोग ॾिसो, हिननि ते फोन करणी, हिन प्रोग्राम जे लाइ ॿुधाइणो हुयो, निमंत्रण ॾियणो, पर कंहिं कारण करे कुदरती फोन का रहिजी वई। पर चवंदा आहिनि मालिक पंहिंजी फोन पाण ई करे छॾी, भगवान ही पंहिंजो कमु करे छॾियो त असांखे करण जी। इंसान चुकिजी वेंदो आहे, पर भगवान कॾहिं चुकंदो न आहे। अहिड़ी तरह ही मां बि पाण हिकिड़ो चमत्कार ॾिठो। भाई ॾिसो, मां जंहिंखे चयो फोन कजांइ, नंबर ॾिनो, उन न करे सघियो, पर किथां हिननि जो कार्यक्रम ठही वियो ओचितो अची। पहिरियों त मां ईअं सम्झो शायदि फोन वई आहे तॾहिं आया हूंदा। चओ श्री राम, श्री राम। अहिड़ी तरह भगवान पंहिंजा कम पाण ई करे थो। ऐं किथां किथां ॿिया बि गंज बासोदा मां हे प्यारो असांजो हेमंत दास, हिननि जी बि माता परिवार सॼो सतगुरु स्वामी टेऊंराम जी शेवा में पाण रहिया। अहिड़ी तरह अॼु बि सॼो परिवार। हींअर असां शादी हुई इंदौर, ॾाढो प्रोग्राम उते पहुचण जो वञणासीं, पर संजोग सां कल्याण पहुतासीं। उते हिकिड़े प्रेमीअ जी कटनी गमी थी पई, जंहिंजे करे सिधो कल्याण खां ई वरी वापसि प्रेमी हुया उतां गाॾीअ में बि चाढ़े आया हली, सिधो उतां वरी कटनी अची पहुतासीं। छो त बाबा उहो बि असांजे दरबार जो ई प्रेमी हो। अहिड़ी तरह इहे मौक़ा वरी पिया हिक ॿिए सां मिलण जुलण जा रहनि था। कामठीअ मां बि इहो प्यारो जगदीश कुमार ऐं ॿिया बि प्रेमी, ऐं वधि में वधि हिते भोपाल में हिन बालकनि खे अहिड़ी परमात्मा हिकिड़ी प्रेरणा ॾिनी, जो उनजे करे उन्हनि एॾो उमंग रखी, सिक रखी ऐं प्रोग्राम अहिड़ो ठाहियो। ही बि व्यवस्था जी महिनत थींदी आहे, कोई ईअं न त को चवण सां थी वेंदो आहे, पर एॾी उन्हनि रुगो पैसे जी ॻाल्हि न आहे, पर शारीरिक शेवा। चवंदा आहिनि तन जी सेवा, मन जी, धन जी, इहे टई हिकु बरोबर थींदियूं। ईअं न त रुगो धन जी कंहिं कई, तन जी सेवा बि उहो ई सेम फल ॾींदी आहे। त अहिड़ी तरह उन्हनि बालकनि खे बि धन्यवाद आहे। लॻभॻि 10 ॼणनि जो ग्रुप ठहियो आहे। घणनि ॼणनि जो? 10 ॼणनि जो। अहिड़ी तरह उन्हनि मिली ऐं सॼी पाण में एकता रखे
ऐं हिकिड़ी कंहिं समितीअ जो नालो रूप ॾेई हिन सॼे कार्यक्रम जी व्यवस्था उन नौजवाननि कई आहे। लॻभॻि उन में घणा त उन में 2-3 त पाण में साधवाणी परिवार जा आहिनि। चओ हरे राम, जय श्री कृष्ण, सतनाम साखी। अहिड़ी तरह ऐं बाक़ी ॿिया बि उन्हनि सां कुझु मिली ऐं हे सॼी व्यवस्था कई अथनि, उन्हनि खे बि धन्यवाद आहे ऐं मालिक जी कृपा हमेशह थींदी। अहिड़ी तरह हाणे केक जी बि हेठि तयारी आहे, छो त जनमदिन माना केक कटबो आहे, तॾहिं जनमदिन। जीअं कोई चवंदो आहे न बाबा जी जनमदिन आहे, थी पोइ केक कटियो थी, केक घुरायो थी, इहा निशानी आहे। अहिड़ी तरह जो असां बि महापुरुषनि जो जनम, सचो जनम त इहो ई हो, तव्हां भॻवान जो नालो वरितो, कीर्तन ॿुधो, सत्संग ॿुधो, इहो ई सचो जनम हुयो। साईं जन बि तव्हांखे आशीर्वाद ॾिनी फोन द्वारा। को चवंदा आहिनि न दिलि मिलियल आहे, सिक सची आहे, पोइ माण्हू अमेरिका बि वेठो हुजे उहो मिलियो पियो आहे। पर जेकॾहिं प्रेम न आहे त माण्हू पासे में हिकिड़ी भित आहे तॾहिं बि हिक ॿिए सां मिलण में पियो वरिया सोचींदो आहे। अहिड़ी तरह महापुरुष किथे बि आहिनि पर अंदर में सिक आहे त उहे मिलिया ई पिया आहिनि। अहिड़ी तरह उन्हनि बि आशीर्वाद तव्हांखे मोकिली, उहा पहुची वई सभिनि लाइ। अहिड़ी तरह पोइ फोन द्वारा या ईअं फोन द्वारा न, पाण अची सभिनि खे आशीर्वाद ॾेई विया। अहिड़ी तरह अचो, उहो केक जी बि हाणे तयारी आहे। केक खां पोइ लॻभॻि हाणे क्रूज़ जो टाइम बि हली घाट ते पहुचण जो थियो आहे। अहिड़ी तरह हींअर 2 ॾींहं नर्मदा नदीअ में जेके प्रेमी सभिनि खे मथे सर कयो, जेके बि शेवादारी प्रेमी मथे हली अचो। त अहिड़ी तरह 2 मिंट सभई अचो। हाणे अहिड़ी तरह ही प्रोग्राम भगवान जी कृपा सां ऐं जबलपुर में भी 2 ॾींहं अक्टूबर महीने में अगले साल क्रूस में प्रोग्राम रखियोसीं। वरी हिन 2011 में 2 ॾींहं जो प्रोग्राम उते नर्मदा नदीअ में क्रूस जो रखियोसीं, जेको जबलपुर में थियो। दीपावलीअ खां पोइ माना हिकिड़ो ॾींहुं क्रूस में वञण जो, ॿियो ॾींहुं मोटण जो, 2 ॾींहं सत्संग हलियो। उन्हीअ में भी केतिरा ई प्रेमी असांजे भोपाल मां जा श्रीचंद लाल प्यारो उल्हासनगर मां केॾां आया ऐं अची उन्हनि बि नर्मदा नदीअ में, ईअं त हिते जल में वेही तव्हां भॻवान जो नालो वरितो, पर नर्मदा नदीअ में वेही मालिक जो नाम जपणु, हिकिड़े तीर्थ स्थल में वेही मालिक जी महिमा ई हिकिड़ी अलॻि आहे। वरी जबलपुर बि जॾहिं हिन क्रूस में प्रोग्राम थींदो तव्हां सभिनी खे निमंत्रण मोकिलींदासीं, पर हाणे ई ॾेई था छॾियो निमंत्रण। पोइ बि अहिड़ी तरह उहो निमंत्रण बि तव्हांखे एडवांस में हाणे ॾेई था छॾियूं। बाक़ी पोइ उहे तारीख़ जॾहिं फिक्स थींदी उते बि अची नर्मदा नदीअ में 2 ॾींहंनि जो आनंद वठिजो क्रूस में। अहिड़ी तरह हाणे हे प्रोग्राम बि हिते बि सुख जो थियो आहे। इहा बि मालिक जी कृपा हली आहे। प्यारा हे कुलदीप खे मोकिलियो। ॾिसो हिन ते हिन प्यारे बि केतिरी पंहिंजी शारीरिक सेवा महिनत कई। 2-3 ॾींहंनि खां वठी निंड फिटाए सभु कुझु हलो हला हेॾे। कल्ह बि महिमाननि खे काॾे काॾे घुमाइण, भोपाल असांखे कॾहिं घुमाईंदे आहिनि। अहिड़ी तरह कल्ह लॻभॻि 20 महिमान ॿाहिरियां उन्हनि खे वठी करे भोपाल घुमाई, पर असां हेॾा ॿार आया आहियूं, असांखे न चयो अथई कॾहिं अचो हली आए। अहिड़ी तरह भगवान जी कृपा जेका बि मालिक जी थिए, श्री सतगुरुदेव ईश्वर जी कृपा। अचो हाणे प्यार सां गॾिजी करे ऐं साईं खे हर वक़्तु यादि कयूं ऐं गुरुअ जी महिमा जेतिरी ॻाए हिकिड़ी सिट सभई गॾिजी चओ। ऐं वरी हे भोपाल में प्रोग्राम जेको थियो आहे, हाणे लॻभॻि प्यारो नारायण दास बीठो ई आहे ऐं हाणे विजय सब काम हो रहा मेरा आपकी दया से सब काम हो रहा आपकी दया से सब काम हो रहा दया से सब काम हो रहा
जय जय स्वामी शांति प्रकाश शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार के तुई जो आधार साईं तुई जो आधार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार ओ कृष्ण वाली मुरली बजाए कृष्ण वाली मुरली बजाए कृष्ण वाली मुरली बजाए सतनाम साखी मंत्र जपाए जय श्री कृष्ण मंत्र जपाए तारा देश पार गुरु के पितार तारा देश पार गुरु के पितार गुरु के पितार शांति प्रकाश जो बेड़ो अचितार शांति प्रकाश जो बेड़ो अचितार 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 के तुई जो आधार के तुई जो आधार गुरु तुई जो आधार गुरु तुई जो आधार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार ओ जय जय स्वामी देवराम जय जय स्वामी शांति प्रकाश जय जय स्वामी देवराम जय जय स्वामी शांति प्रकाश ओ जय जय स्वामी देवराम जय जय स्वामी शांति प्रकाश जय जय स्वामी देवराम जय जय स्वामी शांति प्रकाश साईं देवराम जी जोत हुई तो में 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 स्वामी सर्वानंद विसभायन 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 तो में तारा देश पार गुरु के पितार 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 साईं बाटे पितार साईं बाटे पितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार जो बेड़ो अचितार के तुई जो आधार के तुई जो आधार साईं तुई जो आधार साईं तुई जो आधार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार ओ पहले गुरु नाम बन्या कुर्बान 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 बन्या कुर्बान बन्या कुर्बान पहले गुरु नाम बन्या बलिहार 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 ओ बन्या बलिहार माता बन्या बलिहार बन्या बलिहार माता बन्या कुर्बान ओ बन्या बलिहार माता बन्या कुर्बान स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार शांति प्रकाश जो बेड़ो अचितार 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 के तुई जो आधार के तुई जो आधार गुरु तुई जो आधार गुरु तुई जो आधार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार स्वामी शांति प्रकाश जो बेड़ो अचितार ओ सद्गुरु शांति प्रकाश महाराज की सद्गुरुदेव भगवान की जय।
मूर्ति नंढी खणी अचे रख नंढी पई थी पने जी बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद भगवान की सतदेव भगवान की जय हैप्पी बर्थडे गुरुजी हैप्पी बर्थडे गुरुजी हैप्पी बर्थडे गुरुजी बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए आपकी हजारों साथ खुशी है हार दो हैप्पी बर्थडे गुरुजी हैप्पी बर्थडे गुरुजी हैप्पी बर्थडे काशी हैप्पी बर्थडे गुरुजी वादायूं वादायूं लग लग वादायूं 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 लग लग वादायूं गुरुअ जे जनम जो लग लग वादायूं गुरुअ जे जनम जो लग लग वादायूं 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 लग लग वादायूं 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 लग लग वादायूं परमात्मा कंदो लायो पलव पूजाए मुंहिंजा पलव पूजाए